अस्सलाम वालेकुम RBS बिज़नेस रिसर्च अकेडमी में मां तव्हां सभिनी खे भली कार चवां थो। अॼु हिन जेका वीडियो में जेको आहे तहक़ीक़ी तरीक़नि जो तारुफ़ जेको सीरीज़ आहे इंट्रोडक्शन टू रिसर्च मेथड्स उन जो हिकिड़ो 6 नंबर वीडियो आहे। हिन खां अॻु में 5 वीडियो मुंहिंजा अवेलेबल आहिनि, टाइम आहे तव्हां उहो ॾिसी वठो। अॼु हिन वीडियो में ॾिसी सघंदासीं प्री टेस्टिंग ऑफ सर्वे क्वेश्चनियर। असां क्वेश्चनियर सवालनामो जेको असां ठाहींदा आहियूं डेटा खे कलेक्ट करण ख़ासि तौर ते प्राइमरी डेटा में त लाज़मी आहे त उन डेटा खे असां जेको उन प्री टेस्ट कयूं। हाणे ॿ जेके असर इशूज़ ईंदा आहिनि, हिकिड़ी पहले टेस्टिंग ईंदी आहे, ॿी प्री टेस्टिंग हूंदी आहे। असां हिन में फ़र्क़ु न करे सघंदा आहियूं, हालांकि ॿई मुख़्तलिफ़ कॉन्सेप्ट्स आहिनि। सो मुंहिंजो मक़सदु इहो अॼु हिन वीडियो में इहो आहे त पहिरीं प्री टेस्टिंग डिस्कस कजे, उन खां ॿी वीडियो में वरी पायलट टेस्टिंग खे डिस्कस कजे त जीअं असां सम्झी सघूं त इहे ॿ हूंदियूं छा आहिनि ऐं इन जा कहिड़ा तरीक़ा आहिनि प्री टेस्टिंग ऐं पायलट टेस्टिंग जा, ऐं उन में कहिड़ी कहिड़ी जेके इंपॉर्टेंट शयूं आहिनि जेके असांखे ज़हन में रखणु घुरिजनि। इन हवाले खां अॼु ही ॾाढी इंपॉर्टेंट वीडियो आहे। इन काफ़ी ज़बरदस्त शयूं जेके डिस्कस थी रहियूं आहिनि प्री टेस्टिंग जे हवाले खां, ख़ासि तौर जेके दोस्त रिसर्च जे हवाले खां आहिनि कनि था जेको आहे त उन लाइ तमामु इंपॉर्टेंट आहे प्री टेस्टिंग। अचो त इन वीडियो खे अॻिते ॾिसूं। मुंहिंजो नालो डॉक्टर रहीम बख़्शुमरा ऐं मां शाबती यूनिवर्सिटी सां तालुक़ु रखां थो। दोस्तों सभ खां पहिरियों ये ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त गार्बेज इन गार्बेज आउट, यानी तव्हां रिसर्च में जेकी डेटा जी क्वालिटी ठीकु न आहे त पोइ छा थींदो, उहा डेटा अॻिते जेके सॉफ्टवेयर में जेको तव्हां उनखे प्रोसेस कंदव त उन खां पोइ जेके रिज़ल्ट निकिरंदा उहे रिज़ल्ट बि ठीकु न हूंदा, छो जो तव्हां सम्झो था त इनपुट प्रोसेस एंड आउटपुट। इनपुट तव्हांजी डेटा जी क्वालिटी ठीकु न आहे त ज़ाहिर आहे गार्बेज इन गार्बेज आउट इहो मुमकिन आहे त गार्बेज इन रोज़िस आउट इहो मुमकिन न आहे। तो इन करे गार्बेज इन करे अच्छा तंहिं करे अॼु हुनजो जेको ऑब्जेक्टिव आहे उहो आहे त प्री टेस्ट पंहिंजे जेका क्वेश्चन जेका डेटा इनखे गार्बेज थियण खां बचाइण जे लाइ हिकिड़ो इहो आहे त तव्हां पंहिंजे इंस्ट्रूमेंट जी प्री टेस्टिंग बि कयो ऐं पायलट टेस्टिंग बि कयो। हिन वीडियो में असां प्री टेस्टिंग जी खे डिस्कस करे रहिया आहियूं। दोस्तो ॻाल्हि जेकॾहिं कजे त भई ॾाढो इम्पोर्टेंट आहे त टेस्ट इज़ बेटर देन नो टेस्टिंग। ज़रूरु टेस्ट कयो, भले तव्हां वटि हिकिड़ो ई माण्हू छो न हुजे, पर लाज़मी तव्हां टेस्ट ज़रूरु कयो। जेके तव्हां टेस्ट नथा कयो इन मक़सदु तव्हां हिकिड़ी तमामु वॾी मिस्टेक करे रहिया आहियो, त इनखे लाज़मी आहे त असां उन शइ खे टेस्ट ज़रूरु कयूं। अच्छा ज़ाहिर आहे हर जेका बि टेस्ट आहे उहा उन लाइ टाइम ऐं रिसोर्सिस ज़रूरी आहिनि, भले टेस्टिंग हुजे प्री टेस्टिंग हुजे या तव्हां जेको आहे इन लाइ टाइम ऐं रिसोर्सिस ज़रूरी आहिनि। जेके टाइम रिसोर्स न आहिनि तॾहिं बि घटि में घटि हिकिड़े माण्हू खां करे वठो, या जेको माण्हू तव्हांजे वेझो वेठो आहे उन ॾींहुं हलिया वञो, उन खां ई तव्हां जेको आहे उहा प्री टेस्टिंग करायो त बहितर आहे। इंस्ट्रूमेंट प्री टेस्टिंग आहे लाज़मी। उन खां पोइ असां जेको आहे घटि में घटि केतिरी आहे त घटि में घटि 5 माण्हू हुजनि जेका तव्हां प्री टेस्टिंग ज़रूरु करायो, त जंहिंमें उनमें के ख़राबियूं आहिनि, के खामियूं आहिनि, के ग़लतियूं आहिनि, उहे कहिड़ी कहिड़ी ग़लतियूं उहे अॻिते हली करे मां डिस्कस कयां थो। काफ़ी तक़रीबन 10 खां 20 जेके असां मिस्टेक करे सघूं था जेके इहे प्री टेस्टिंग में ज़ाहिर थी सघनि थियूं। ऐं जेके तव्हां प्री टेस्टिंग कराईंदव त वाक़ई तव्हां जेको आहे सो तराज में थींदो, यार वाक़ई एॾियूं ग़लतियूं हुयूं मुंहिंजे क्वेश्चन में जेके प्री टेस्टिंग खां पोइ ज़ाहिर थियूं आहिनि। अच्छा ऐं जॾहिं वरी पाण जो जेको सर्वे आहे उहो काफ़ी या क्वेश्चनियर आहे उहो काफ़ी वॾो आहे, जंहिंमें खोड़ सारा कंस्ट्रक्ट्स आहिनि, या वरी उहो काफ़ी कॉम्प्लेक्स आहे, यानी जंहिंमें मुख़्तलिफ़ कंस्ट्रक्ट आहिनि, जंहिंमें मुख़्तलिफ़ डेटा आहे, त खोड़ सारा सुवाल आहिनि। त इन ॿिन्ही सूरतुनि में तव्हांजे लाइ लाज़िम थी थो वञे त तव्हां प्री टेस्टिंग पंहिंजे इंस्ट्रूमेंट जो मक़सदु आहे त क्वेश्चन जी ज़रूरु कयो। ऐं उन खां पोइ असां ईंदासीं त प्री टेस्टिंग इंस्ट्रूमेंट despite their widely recognized importance, the pre-testing have received a little methodological। ठीक है, हालांकि तमामु घणी इंपॉर्टेंस आहे, पर पोइ बि अलाए छो दोस्त इनखे इंपॉर्टेंस कोन ॾींदा आहिनि। हीअ त 1982 जो जेको आहे असां वटि साइटेशन आहे, पर अॼु ताईं जेको आहे मां सम्झा थो त इहो अञा ताईं वैलिड आहे। अञा ताईं दोस्त जेके रिसर्च कंदा आहिनि उहे पंहिंजे इंस्ट्रूमेंट जी प्री टेस्टिंग ऐं पायलट टेस्टिंग कोन कंदा आहिनि। ऐं अक्सर जेके हिते रिसर्च सेमिनार थींदा आहिनि जंहिंमें वञणु मौक़ो मिलंदो आहे, त कॾहिं बि मां कोन ॾिठो आहे त प्री टेस्टिंग या पायलट टेस्टिंग जे हवाले खां इंस्ट्रूमेंट उन्हनि जेको आहे का रिज़ल्ट ॾिनी हुजे, का डिटेल ॿुधाई हुजे त छा उन प्री टेस्ट कयो हो या न कयो हुयो। ऐं नो मैटर हाउ केयरफुली वन डिज़ाइन, तव्हां खणी केतिरो बि केयरफुली तव्हां उनखे डिज़ाइन कयो, क्वेश्चन हिकु हिकु शइ खे तव्हां चेक कयो, पर पोइ बि उनमें ग़लतियुनि जो मार्जिन हमेशह हूंदो आहे। सो बहितर इहो आहे त तव्हां इनकी प्री टेस्टिंग कयो। प्री टेस्टिंग कैन हेल्प यू। हाणे प्री टेस्टिंग फ़ाइदो कहिड़ो आहे, ई प्री टेस्टिंग कैन हेल्प यू
determine the strength and weaknesses जेके खामियूं ऐं खूबियूं आहिनि ऑफ जेके सर्वे में उनमें फॉर्मेट में आहिनि या उन जे लफ़्ज़ अल्फाज़ वर्डिंग में आहिनि या उन जेको ऑर्डर आहे उन में त उहे जेके बि ग़लतियूं आहिनि या बहितरी शयूं आहिनि उहे तव्हांखे साम्हूं ज़ाहिर थी पवंदियूं इन लाइ प्री टेस्टिंग लाज़मी आहे। अच्छा हाणे प्री टेस्टिंग में जेका आहे त के आहे उन में असांजो पहिरियों हूंदो आहे पार्टिसिपेंट्स जेके पार्टिसिपेटिंग आहिनि। हाणे लाज़मी त पार्टिसिपेटिंग प्री टेस्ट असां कयूं डिटेक्ट द टेल यूर रिस्पोंडेंट। हाणे हिन में असां छा कंदा आहियूं त रिस्पोंडेंट असां ॿुधाईंदा आहियूं त भई जेको ही जेको क्वेश्चन आहे इहो असां प्री टेस्टिंग लाइ इस्तेमालु करे रहिया आहियूं। विद रिस्पोंडेंट आर आस्क्ड टू एक्सप्लेन द रिएक्शन टू क्वेश्चन आर फॉर्मेट आर वर्ड आर ऑर्डर। यानी पहिरीं में इहा शइ थी वई पार्टिसिपेंट इंट्रेस्ट में प्री टेस्ट में त असां पार्टिसिपेंट खे ॿुधाईंदा आहियूं जेको प्री टेस्ट करे रहियो आहे असां इंस्ट्रूमेंट खे त भई ही असांजो जेको आहे जेको असां पर इहो प्री टेस्ट करे रहिया आहियूं तो महिरबानी करे थोरो ख़्याल सां ॾिसो ऐं उन में हू छा ॾिसंदो उन में टे शयूं फॉर्मेट उन में ॾिसंदो ऐं उन जी हू वर्डिंग ऐं उनजो ऑर्डर इहे टे शयूं त मुंहिंजी तौर ते लाज़िम आहिनि। ऐं उन खां पोइ this kind of the pre-test will help to determine whether the question is understandable यानी वो समझ जो वो आहे या न आहे। यानी वो जेके पंज छह जेके तव्हांजा प्री टेस्टर्स आहिनि जेके या पार्टिसिपेंट जेके टेस्ट कनि उन उहो तव्हांखे पंहिंजा जेके आइडियाज़ उन मदद सां तव्हां उनखे अंडरस्टैंडेबल बणाए सघो था। ऐं तंहिंखां पोइ आहे त अनडिक्लेयर्स ॿी जेको आहे अॻु में उहे पार्ट जेको आहे जंहिंमें असां इंफॉर्म ॿुधायूं पिया ऐं हिन में असां ज़ाहिर कोन था कयूं यानी अनडिक्लेयर्ड प्री टेस्ट आहे जंहिंमें असां पंहिंजे रिस्पोंडेंट खे कोन ॿुधाईंदा आहियूं त हीउ जेको क्वेश्चन मूं तव्हांखे ॾिनो आहे इहो प्री टेस्ट आहे या एक्चुअल टेस्ट आहे। ठीकु आहे त सर्वे इज़ गिवन जस्ट टू इंटेंडेड टू कंडक्ट इट फॉर द रियल जस्ट जीअं असां रील कराईंदा आहियूं ईअं असां उनखां कराईंदा आहियूं पर असांजी ज़हन में ईंदो आहे त असां इहो प्री टेस्ट तौरु असां उनखां भरे रहिया आहियूं। ठीकु आहे जंहिंमें हू छा चेक कंदो आहे त चॉइस ऑफ एनालिसिस त उन में केतिरियूं ऑप्शन्स ॾिनल आहिनि स्टैंडर्डाइज़ेशन आहे या न आहे। इहे ॿ शयूं उन में या जेके पोयूं डिस्कस कया उहे बि इन में चेक थींदियूं आहिनि। हाणे इन में कन्वर्ट्स इन प्रेशर छा थो चवे त पार्टिसिपेटरी प्री टेस्ट फर्स्ट एंड देन द अनडिक्लेयर जेकॾहिं जेके रिसोर्सिस ऐं टाइम तव्हांखे जेको आहे सो इजाज़त ॾिए थो त तव्हां ॿई करायो यानी अनडिक्लेयर बि तव्हां करायो ऐं तव्हां पार्टिसिपेटरी प्री टेस्ट बि करायो ऐं अनडिक्लेयर ॿई करायो जेकॾहिं तव्हांखे रिसोर्सिस आहिनि त पर जेकॾहिं तव्हांजा रिसोर्सिस ऐं टाइम तव्हांखे न आहे त पोइ पार्टिसिपेटरी जेको प्री टेस्ट आहे उहो बहितरु आहे। तंहिंखां पोइ आहे असांजो हाणे ही आहे त जनरल जेका एप्लीकेशन्स आहे प्री टेस्टिंग एप्लीकेशन्स कहिड़ियूं आहिनि जंहिंमें असां फ्लो ॾिसंदा आहियूं जेका जेके तव्हांजा आइडियाज़ जो फ्लो उन में कीअं क्वेश्चन जो फ्लो कीअं ऑर्डर कहिड़ो आहे टाइमिंग कहिड़ी आहे मीनिंग अटेंशन आहे या कि स्किप पैटर्न्स त न आहिनि जंहिंमें जेको रिस्पोंडेंट आहे जेको तव्हांजी क्वेश्चन भरे करे ॾिए थो उहो को शइ खे स्किप त कोन थो करे या उहो टास्क डिफिकल्ट त न आहे या क्वेश्चन वेरिएशन या मुख़्तलिफ़ क़िस्म जा वेरिएस जेको आहे क्वेश्चन आहिनि या रिस्पोंडेंट इन में इंट्रस्ट वठे थो कॾहिं कॾहिं थींदो आहे त असांजो जेको क्वेश्चन तमामु वॾो हूंदो आहे ऐं जंहिंजे करे रिस्पोंडेंट उन में इंट्रस्ट वठणु छॾे ॾींदो आहे। ऐं ओवरऑल रिस्पोंडेंट वेल बी ओवरऑल छा माना रिस्पोंडेंट जेको आहे उन मां ख़ुशि आहे उन खे बहितरु लॻे थो उन क्वेश्चन खे भरण में। सो ई जनरल एप्लीकेशन प्री टेस्टिंग यानी प्री टेस्टिंग जॾहिं असां कंदा आहियूं त असांजे ज़हन में जेके इहे सभु शयूं जेके आहिनि उहे कंदा आहियूं त असां इहे सभु शयूं चेक कयूं जेके हीअ शयूं अचनि थियूं त इन मां असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त असांजो जेको आहे उहो जेको क्वेश्चनर आहे उहो यानी टेस्ट सही तरह सां टेस्ट थियो आहे या न। अच्छा फंडामेंटल्स ऑफ प्री टेस्टिंग हाणे प्री टेस्टिंग में अहम शयूं असां जेकियूं चेक कंदा उहे 5 फंडामेंटल्स आहिनि ऐं उन में सभ खां पहिरियों आहे त स्पेसिफिक आइटम। ठीकु आहे उन खां पोइ आहे असांजो मेथड ऐं उन खां पोइ असांजो आहे हू शुड डू प्री टेस्टिंग केरु प्री टेस्टिंग कनि ऐं शुड बी द सब्जेक्ट केरु उनजो जेको आहे सो प्री टेस्ट कंहिं ते कई वञे आख़िर ऐं लार्ज सैंपल हुजे त उन में यानी केतिरो सैंपल हुजे प्री टेस्टिंग जे लाइ इहे कुझु जेके शयूं अचो त 1 बाय 1 जेके इहे 5 आहिनि इन जे 5 फंडामेंटल इशूज़ आहिनि इन्हनि खे डिस्कस कयूं तमामु मुख़्तसिर तरीक़े सां। हाणे इन में इहो आहे त सभ खां पहिरियों आहे त स्पेसिफिक आइटम यानी स्पेसिफिक आइटम जो मक़सदु आहे जेको हिकिड़ो सुवालु आहे कंहिं कंस्ट्रक्ट में उन हिकिड़े सुवाल खे जेको आहे उहो कीअं टेस्ट कजे। हाणे इट आइटम अबाउट द क्वेश्चनर इटसेल्फ
यानी क्वेश्चन जो पूरा उनके बारे में को तव्हां पुछणु चाहियो था या तव्हां स्पेसिफिक क्वेश्चन जेके आहिनि ख़ासि मक़सूद जेके उन क्वेश्चन जे अंदरि जेके क्वेश्चन उनखे तव्हां पुछणु चाहियो था या तव्हां डेटा एनालिसिस जे हवाले खां ॻाल्हि करणु चाहियो था। हाणे सभ खां पहिरियों आहे द क्वेश्चनियर इटसेल्फ। ठीक, the item about the questionnaire which has to be pre-tested जेके तव्हां pre-test करणु चाहियो था include जंहिंमें असांजो अची थी वञे length। ठीक है, यानी लेंथ ऑफ दैट क्वेश्चनियर, पूरो क्वेश्चनियर जो तव्हांजो सवालनामो उन लेंथ केतिरी आहे, ईअं न त 4-5 पेज हुजे या 8-10 पेज हुजे जेके यानी जेको तव्हांजो रिस्पोंडेंट आहे उन लाइ ॾाढो ॾुखियो थी वञे उनखे भरणु, लेआउट उनजो सम्झ में आहे, ईअं न त पोइ जेको क्वेश्चन अॻिते पोइ ते आहे या कंस्ट्रक्ट अॻिते पोइ ते आहिनि। फॉर्मेट आहे तव्हांजो ऑफ द क्वेश्चन्स जेको आहे जेको सवाल तव्हां पुछो उनजो कहिड़ो फॉर्मेट आहे, ऐं द नंबर ऑफ द लाइन्स, यानी ही आहे नंबर लाइन जॾहिं तव्हांजो जो क्वेश्चनियर आहे उहो तव्हांजो ओपन एंडेड आहे। ॿिए तौर ते जेके असांजा क्वेश्चन उहो क्लोज़ एंडेड हूंदा आहिनि या ओपन एंडेड हूंदा आहिनि, उहो डेफिनेशन बि तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो क्लोज़ एंडेड ऐं ओपन एंडेड जी। त जॾहिं तव्हांजो क्वेश्चनियर ओपन एंडेड हुजे त पोइ छा तव्हां जेको सवाल लिखियो आहे उन हेठां एतिरियूं जेको आहे लाइनूं तव्हां ॾिनियूं आहिनि जो हू सही तरीक़े सां पंहिंजे जवाब खे मुफ़सिल तरीक़े सां लिखी सघे, ऐं ॿियो सीक्वेंस कहिड़ी आहे क्वेश्चनिंग जी, हिकिड़े प्रॉपर ऑर्डर में आहे या डिसऑर्डर में आहे। त यानी जॾहिं क्वेश्चनियर जी की तव्हां प्री टेस्टिंग कयो था त उन में अक्सर जेकी शयूं असांजूं ही अची जेकी तव्हां रेड कलर में ॾिसी रहिया आहियो ई शयूं अची थी वञनि। ऐं उन खां पोइ प्री टेस्ट कैन ऑल्सो बी यूज़ एज़ अ डिवाइस टू एस्टिमेट द रिस्पॉन्स रेट, यानी रिस्पॉन्स रेट जो जेको जेतिरो वधीक हूंदो उन मक़सदु तव्हां ओतिरो जेको तव्हांजो क्वेश्चनियर एॾो आसान सहिल ऐं सम्झ में अचण वारो आहे। पर जेकॾहिं रिस्पॉन्स रेट तमामु घटि आहे त यकीन ॼाणो त उन जेको फॉर्मेट आहे, उनजो लेआउट आहे, उनजो लेंथ आहे या सीक्वेंस आहे, उहो ॾाढी ॾुखी आहे। इन करे माण्हू जेके उनखे इन करे रिस्पॉन्डेंट तव्हांखे तमामु घटि रिस्पॉन्स ॾिनो आहे। ऐं उन खां पोइ हाणे अची था वञूं त स्पेसिफिक जेको क्वेश्चन्स आहिनि, द इंटरव्यू हू इज़ गोइंग टू हू इज़ डूइंग द प्री टेस्ट केयरफुली ऑब्ज़र्व द रिस्पोंडेंट, यानी जेको उनखे प्री टेस्ट कराए रहियो आहे, रिसर्चर ख़ुदि जेकॾहिं या कंहिंखे ॾिनो अथई त भई प्री टेस्ट करे अचो त हू जेको आहे केयरफुली उनखे ऑब्ज़र्व करे जेको उन क्वेश्चन फॉर्म जेको क्वेश्चनर खे भरी रहियो आहे। इफ द रिस्पोंडेंट हेजिटेट, जेके उहो रिस्पोंडेंट जेको क्वेश्चनियर भरे रहियो आहे उहो काथे को हेजिटेट या को परेशान थो थिए या झिझक महसूसु करे थो त पोइ पार्टिकुलर क्वेश्चन या कंहिं ख़ासि सवाल जे हवाले खां या उहो सवाल थी सघे थो एम्बिग्यूअस हुजे, उन खोड़ सारा माना हिकिड़ी सवाल जी यानी ज़ू माना जेके सवाल हुजनि, या उहो सवाल कंफ्यूज़िंग सम्झ में न ईंदड़ हुजे, या टर्मिनोलॉजी जेका उहो उन खां अनफेमिलियर हुजे। दोस्तो हर जेको इल्म जी पंहिंजी टर्मिनोलॉजी आहे, जेके तव्हां उन में पंहिंजी टर्मिनोलॉजी जा ख़ासि लफ़्ज़ लिखंदव त ज़ाहिर आम माण्हू आहे उहो शायदि उनखे सम्झी कोन सघे। मिसाल कॾहिं मेडिकल टर्मिनोलॉजी अक्सर जेके असां जेके नॉन मेडिकल माण्हू उहो कोन सम्झी सघंदा आहियूं, जेके टर्मिनोलॉजी खे जेको आहे छॾे करे असां उनखे पोइ जेके अहिड़ा लफ़्ज़ लिखूं जेके आम फ़हिम हुजनि, त पोइ उन सूरत में इंटरव्यू छा करे, ही शुड प्रूव, हू उनखे पुछे भाई छा मसइलो आहे, प्रूव द रिस्पोंडेंट ईच क्वेश्चन, जेको क्वेश्चन खे नथो सम्झे उन क्वेश्चन जे बारे में उन खां पुछे सर इन में कहिड़ो मसइलो आहे, कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में न आई आहे। ऐं ॿियो वरी उन खां पोइ ए त एंड आहे, जॾहिं बिल्कुलु क्वेश्चन फुल थी वियो तव्हांखे वापसि मिलियो त वरी उते जेको आहे जेको डेटा कलेक्टर आहे उनजो कमु आहे त वरी उन खां पोइ माना जेको आहे रिस्पॉन्स वठे त हीउ क्वेश्चन तव्हांखे आसान लॻो, उन में को मसइलो का ॻाल्हि त कोन्हे। ऐं उन खां पोइ रिस्पोंडेंट हेड प्रॉब्लम विद एनी को, जेकॾहिं कोई प्रॉब्लम आहे कंहिं त उहो उन खां प्रॉब्लम उन खां पुछी करे ऐं उन प्रॉब्लम जो को तदारुक करे सघे। ऐं तंहिंखां पोइ आहे असांजो आइटम ऑफ डेटा एनालिसिस, ज़ाहिर डेटा एनालिसिस बि करणी आहे त प्री टेस्ट एनालिसिस जेको आहे डेटा एनालिसिस प्रोसीजर आहे उन में कंप्लीट रिसर्च डिज़ाइन अची वेंदी, यानी का पूरी रिसर्च डिज़ाइन तव्हां उन में आहे उनखे बि हू जेको आहे उहो टेस्ट थी वेंदी आहे उन में, त पूरो जेको क्वेश्चन जेको डिज़ाइन आहे उन में हू तव्हांखे ॿुधाए सघे थो। ऐं उन हवाले खां असां कोट कंदा आहियूं, यानी असां ख़ासि हुजे यानी इंटरव्यू बेस्ड या असांजो ओपन एंडेड क्वेश्चन आहे जेको असां कंहिं सॉफ्टवेयर में जेके कमु कंदासीं मिसाल एनओ में, उनखे असांखे कोड ॾियणा पवंदा आहिनि, उन कोड जे हवाले खां बि ऐं जेके टेबलेटिंग प्रोसीजर्स आहिनि उनखे बि जेको आहे तव्हांजो उहो डिफाइन करे वठंदो। ओपन एंडेड क्वेश्चन्स आर प्रिलिमिनरी क्वेश्चनियर व्हिच मे बी यूज्ड टू सजेस्ट अ न्यू रिसर्च हाइपोथेसिस। हाणे ओपन एंडेड क्वेश्चनियर में जेके तव्हांखे भरिजी मिले थो, यानी उन में इहो हूंदो आहे सवाल तव्हां लिखी वरितो ऐं 2-4 लाइनूं छॾे ॾिनियूं त जंहिंमें रिस्पोंडेंट जेको आहे उहो पंहिंजो जेको ख़्यालु आहे उन या जवाबु उन हवाले उन जवाब में बि तव्हांखे खोड़ सारा हाइपोथेसिस मिली सघनि था।
ठीक है। ऐं हिकिड़ो इहो क़िस्म जो हिकिड़ो ड्राई रन आहे, यानी इहो ई सम्झो त हिकिड़ो जेको आहे न को रहसल हूंदी आहे कंहिं कम जी, कंहिं थीसिस जी को लिखो था, इहा पंहिंजी जी रहसल आहे तव्हांजी जेको तव्हां प्री टेस्टिंग कयो पिया। Method by which pre-test is administered, personal interview आहे, telephonic आहे, and mail self report आहे। इहे टे जेके मेथड्स आहिनि जिन ज़रिए सां असां एडमिनिस्ट्रेट या उन प्री टेस्ट खे कंदा आहियूं। हाणे तव्हां जेको बि मेथड तव्हां इस्तेमालु कयो था उनमें लाज़मी आहे त फर्स्ट सीरीज़ ऑफ द प्री टेस्ट शुड बी कंडक्टेड बाय द पर्सनल इंटरव्यू, यानी तव्हां जो थ्रू टेलीफोन जे करियो था या ॿिए कंहिं जंहिं बि तरीक़े सां तव्हां डेटा कलेक्ट कयो था, त पिणु लाज़मी आहे त तव्हां उन जी प्री टेस्टिंग जेका आहे लाज़मी आहे त तव्हां उहा पर्सनल इंटरव्यू ज़रिए कयो, यानी वेही करे रिस्पोंडेंट जे साम्हूं उन खां भरायो ऐं उन जे रिस्पॉन्स खे ॾिसो। ठीक है, भले तव्हांजो उहो थ्रू मेल जो हुजे, यानी थ्रू द पोस्टल एड्रेस या थ्रू पोस्टल मेल हुजे या थ्रू ईमेल जो हुजे या ऑनलाइन रिस्पॉन्स, जेको बि तव्हांजी प्री टेस्टिंग जो मेथड तव्हां इस्तेमालु कयो, पहिरियों लाज़मी आहे त तव्हां उनखे पर्सनल इंटरव्यू ज़रिए सां कंदो त उहो बहितर रहंदो। उन में जेकी ऑप्शन इशूज़ जेके अचनि था उहे वधीक बहितर आहिनि। पर्सनल इंटरव्यूज़ इनेबल इंटरव्यू टू नोटिस। हाणे फ़ाइदो कहिड़ो आहे पर्सनल इंटरव्यू जो, त तव्हांजे जेको रिस्पोंडेंट जो रिएक्शन कहिड़ो आहे, फेशियल एक्सप्रेशंस कहिड़ा आहिनि, उनखे तव्हां जेको आहे पढ़ी सघो था, उनखे नोट करे सघो था। किथे को हेजिटेशन त कोन थो महसूसु करे, कुझु अहिड़ा सुवाल हूंदा आहिनि जेके यानी तव्हां सभिनी खां नथा पुछी सघो, त अहिड़े क़िस्म जे सवालनि ते हू हेजिटेट त कोन थो करे। ठीकु आहे, या कुझु आहिनि अदर क्यूज़ बाय रिस्पोंडेंट, कुझु ॿियूं शयूं त तव्हांखे रिस्पोंडेंट कोन थो ॿुधाए की इशारा ॾिए त यार हिन में हीअ ग़लतियूं आहिनि, त उहो सम्झी वेंदो। त इहे के शयूं आहिनि तव्हां टेलीफोन या मेल जे ज़रिए तव्हां उनखे नथा ॾिसी सघो, यानी थ्रू इंटरव्यू जे ज़रिए सां तव्हां जेको फेशियल एक्सप्रेशंस आहिनि, बॉडी लैंग्वेज खे सॼी खे तव्हां सम्झी सघो था। इन लाइ लाज़मी आहे त तव्हां जेको आहे टेलीफोन या मेल जी ज़रिए सां प्री टेस्ट कयो, पर उन खां अॻु में बहितर तव्हां इनखे टेस्ट जेको आहे थ्रू इंटरव्यू जी ज़रूरु कयो। ऐं उन खां पोइ मेथड बाय विच द प्री टेस्ट इज़ एडमिनिस्ट्रेटेड। ठीकु आहे, त हाणे पर्सनल इंटरव्यू प्री टेस्ट में बी कंडक्टेड बाय द डीब्रीफिंग मेथड एंड बाय प्रोटोकॉल मेथड। हाणे डीब्रीफिंग मेथड छा आहे, जंहिंमें असां आस्क टू फिल आउट द क्वेश्चन, जंहिंमें असांखे चवंदा आहियूं क्वेश्चन खे फिल आउट करे ॾियो, भरे ॾियो, ऐं इंटरव्यू मेक्स केयरफुल ऑब्जर्वेशन, ऐं पोइ उनखे जेको आहे इंटरव्यूअर जेको वठे थो या जेको डेटा कलेक्टर आहे उनजी जेका उनखे केयरफुली ऑब्जर्व करे थो, उनजे गेस्टर पोस्टर खे, उन जेको आहे फेशियल एक्सप्रेशंस खे। After question is completed, the interviewer probes the respondent for any potential problem। पोइ वरी साॻी जॻह में पढ़ी आयासीं त इंटरव्यू जीअं पूरो थी वियो या जेको इंस्ट्रूमेंट भरिजी तव्हांखे मिलियो, त उन खां पोइ तव्हां खां पुछोसि त हिन में के इशूज़ त न आहिनि, फॉर्मेट में के इशूज़ त न आहिनि, के अहिड़ा के ॾुखिया लफ़्ज़ न आहिनि लिखियल जा, कुझु ॿिया इशूज़। सिलेक्शन ऑफ इंटरव्यूअर। हाणे इंटरव्यूअर जेको इंटरव्यू वठंदो या जेको तव्हांजी प्री टेस्टिंग खे कंदो, उहो उन लाइ छा हुजे। थर्ड इशू इज़ प्री टेस्टिंग इज़ द सिलेक्शन ऑफ इंटरव्यूअर, यानी इंटरव्यूअर जेको तव्हांजो सिलेक्शन जेको तव्हांजी प्री टेस्टिंग खे कंदो। हाणे इन हवाले खां रिकमेंडेड कयो थो वञे त द इंटरव्यूअर कैरिंग आउट द टास्क मस्ट बी कॉम्पिटेंट, यानी इंटरव्यूअर जेको उन प्री टेस्टिंग खे कंदो उहो कॉम्पिटेंट हुजे, समझदार हुजे, शयुनि खे सम्झे। ही मस्ट बी एबल टू परसीव द अनईज़ीनेस, यानी जेकॾहिं जेको प्री टेस्टिंग में जेको तव्हांजो सब्जेक्ट आहे, जेको तव्हांजो क्वेश्चन फिल करे थो ॾिए, उहो किथे को अनईज़ी त न आहे, किथे को ॾुखियो ॾेखारे थो महसूसु कोन थो करे, या कंहिं सवाल में का कंफ्यूजन त महसूसु कोन थो करे, या रिजिस्ट त कोन थो करे, यार हीअ कुझु सवाल मां कोन भरींदुसि, यानी इहे शयूं हू उनखे महसूसु करे वञे। यानी इन मक़सदु इंटरव्यूअर जेको डेटा कलेक्टर आहे उहो एक्सपर्ट हुजे इन शयुनि में। उन खां पोइ आहे नेचर ऑफ रिस्पोंडेंट, जेके रिस्पोंडेंट जेके तव्हांखे रिस्पॉन्स ॾींदा उनजी नेचर छा आहे, उनजी इहा आहे त होल इन हॉकिंस स्टेटस प्री टेस्टिंग जेका आहे उनमें आहे त वी मस्ट यूज़ रिस्पोंडेंट हू आर सिमिलर इज पॉसिबल इज टारगेट पॉपुलेशन, जेकी यानी टारगेट पॉपुलेशन जंहिंखां तव्हां डेटा वठंदव प्री टेस्टिंग खां पोइ, त जेकी प्री टेस्टिंग जेका तव्हांजी पॉपुलेशन आहे, जेके तव्हांजा रिस्पोंडेंट आहिनि, कोशिशि कयो त उहे साॻा ई हुजनि। मिसाल के तव्हां वठो था कंहिं डॉक्टर खां, तव्हांखे डॉक्टर्स खां जेका डेटा वठणी आहे, त प्री टेस्टिंग में त डॉक्टर्स जी जेके ॿिया जेके आहिनि उन खां तव्हां वठो, त जीअं हू सम्झी वठंदा त यार हीअ जेके सुवाल आहिनि, इहे सुवाल हिकिड़ो आम डॉक्टर सम्झी सघे थो या नथो सम्झी सघे। या जेके तव्हांखे इंजीनियर या कंहिं प्रोफेसर खां, कंहिं मिसाल बिज़नेस जेको प्रोफेसर उन खां कंहिंजी वठणी आहे, या बिज़नेस स्टूडेंट्स खां, त बेहतर आहे त तव्हां बिज़नेस जेके स्टूडेंट्स आहिनि प्री टेस्टिंग में तव्हां डेटा पियो उन खां ई वठो, त इन सां छा थींदो, जेका तव्हांजी प्री टेस्टिंग आहे उहो बहितर थी वेंदी। The means that suggest the pre-test
subject should be the typical or representative. यानी वो गाल सागी है तो वो representative उन्हें target population जो होचे. In a वाले का भी आहे to him for purpose of the pre-test it is necessary to have a statistically sophisticated probability sample. यानी एड़ो probability sample हुजे या purposive sample. यानी तहां जो खुद जो एड़ो को purposive sample ठायो जेमे तहां मानो रखो तो ही मानो जेखा मां डेटा वठन छो जो जेको तहां डेटा कलेक्ट तहां आयो इंटरव्यू तहां आयो ए तहां ही समझो था त एड़े किस्म जा मानो चूंडियो जेके तहां जी का टारगेट एक्चुअल जेका तहां जा टारगेट पॉपुलेशन है उन जे जो का वो होमोजेनियस उन जड़ा हो जाए. But the sample heterogeneous sample with extreme cases is indiscriminate. यानी heterogeneous यानी जो मकसद यो है कि सैंपल ता डॉक्टर मिसाल ता डॉक्टर अची वियो इन त के हिकड़ी ही जो का सो पंजो तवा सेक्शन मा या डिपार्टमेंट मा ता डेटा खां वठी वियो डॉक्टर मुख्तलिफ जेके मुख्तलिफ सेक्शंस आहिनि उन्हनि मां ता मिसाल फैकल्टी मेंबर टीचर्स आहिनि ये तो सिर्फ बेसिक से टीचर्स ता वठो पर ता उन्हनि खे बेसिस ऑफ कॉमर्स आहे पब्लिक एडमिनिस्ट्रेशन आहे इकोनॉमिक्स आहे जेके पाण में हिकु जहिड़ा उन सभिनी खां ता उहो डेटा वठो त जी तव्हांजो जेको सैंपल आहे उहो हेट्रोजीनियस हुजे पर उहो रिप्रेज़ेंटेटिव ज़रूरु हुजे तव्हांजे जेकी जेको पॉपुलेशन जेका तव्हां प्री टेस्टिंग करण खां पोइ तव्हां डेटा कलेक्ट कंदव. अच्छा ट्रायल एडवर्स एंड फेवरेबल ब्राउन जी रिकमेंडेड दैट ट्रायल इंक्लूड द एडवर्स बि तव्हांखे मुखालिफ़ जेके उहे बि जेको आहे रिस्पोंडेंट हूंदा जेके तव्हांजी हमदवा हुजनि उन जा रिस्पोंडेंट हूंदा त हाणे उहो छा थींदो इफ द क्वेश्चन इज़ एडमिनिस्ट्रेटेड इन द एक्सट्रीम सैंपल जंहिंमें इंटेलेक्चुअलिज़म आहे इमोशनल आहिनि या एटीट्यूड या मिसाल असां घणा माण्हू जेके उहो पंहिंजे रीजन जे हवाले खां काफ़ी इमोशनल आहियूं पंहिंजे जेके से मुल्क जे हवाले खां पंहिंजे इलाइक़े जे हवाले खां पंहिंजी ज़ात जे हवाले खां काफ़ी इमोशनल आहियूं एटीट्यूड जंहिंमें ज़ाहिर थिए it should be more than satisfactory than a typical इन हवाले खां को टिपिकल माण्हू ॻोल्हियो जेको उन हवाले खां कमु कंदो हुजे. ऐं उन खां पोइ आहे त साइज़ केतिरी हुजे साइज़ जे हवाले खां बि मुख़्तलिफ़ साइज़ अचनि थियूं के त वरी क्वालिटेटिवली चवनि था त भई हिकिड़ो स्मॉल सैंपल साइज़ हुजे हाणे इन में का नंबर कोन्हे इहो स्मॉल सैंपल साइज़ जो मक़सदु छा आहे 5 आहे 10 आहे 15 आहे 20 30 50 को बि न बसि सैंपल साइज़ आहे पर कुझु ॿिया उनखे फिगर आउट कनि था यानी क्वांटिटी बि असांखे ॿुधाइनि था त भई जीअं हिन में आहे फॉरवर्ड ऐं वर्ड डोंट इहो चए थो 12 जेके घटि में घटि 12 हुजनि इहो सेटिस्फैक्टरी आहे ऐं ॿियनि असांखे रिकमेंड कयो अथऊं घटि में घटि 30 हुजनि ऐं ॿियो हिकिड़ो आहे त भई 30 या 20 ऐं 30 जेको उहो एडिक्वेट आहे ठीकु आहे त पर घटि में घटि जेको आहे इहो जेकॾहिं मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त जेकॾहिं 15 खां 30 जे विच में आहे त इहो काफ़ी बहितरु आहे प्री टेस्टिंग जे लाइ सैंपल साइज़ जेको आहे pre-test sample is not fixed. ठीक है, but it should be the function of the instrument and the target population. यानी जो को fixed number को नहीं, यानी 30, 20, 40 fixed है, पर you also depend करता है जो कितना टा instrument कितना complex है, कितना पेचीदा, कितना बड़ो है, तो ओची ताई target population and target population ताई कितनी है, मिसाल target population तमाम घनी है, तो ज़ाहिर ओतरो तहां जो वधीक प्री टेस्ट सैंपल हुजणो घुरिजे जेतिरी टारगेट पॉपुलेशन थोड़ी आहे त ओतिरो घटि थोरो जेको आहे उहो तव्हांजो टारगेट पॉपुलेशन हुजे उहो डिपेंड करे तव्हांजी टारगेट पॉपुलेशन कहिड़ी आहे. ऐं तंहिंखां पोइ असां अचूं था त फॉर लॉन्ग कॉम्प्लेक्स इंस्ट्रूमेंट ठीकु आहे न त लार्ज प्री टेस्ट सैंपल हुजणु घुरिजे जेतिरो वधीक ऐं सब्सिक्वेटेड टारगेट पॉपुलेशन इट वुड रिक्वायर द लार्जर प्री टेस्ट सैंपल देन would be the one instead of the sophisticated audiences जेकी तव्हांजो पॉपुलेशन जेका ईंदी आहे जेका सॉफ्टिकेटेड आहे जंहिंमें काफ़ी जेको कॾहिं कॾहिं असांजो जेको सैंपल हूंदो आहे असां इंटरव्यू सां वठंदा आहियूं के अहिड़े माण्हू खां वठंदा आहियूं जंहिं जेका सेंसिटिव इंफॉर्मेशन हूंदी आहे ऐं जेका ख़ासि तौर ते असां जेके डिफेंस जे हवाले खां जेके दोस्त रिसर्च कंदा आहिनि उहे काफ़ी सेंसिटिव शयुनि जेको आहे पोइ अहिड़े क़िस्म जी जेका सेंसिटिव जेके हुजे त उन में ज़ाहिर आहे त असांजी ऑडियंस बि जेको आहे उहो सॉफ्टिकेटेड हूंदी उहो ऑडियंस बि तव्हांजी सेंसिटिव हूंदी त उन हवाले खां जेको आहे उहो जेको सैंपल साइज़ आहे जेको सैंपल साइज़ प्री टेस्टिंग लाइ उहो थोरो नंढो हुजे त वधीक बहितरु आहे. ऐं तंहिंखां पोइ आहे त प्री टेस्टिंग इंटरव्यू गाइडलाइन जॾहिं तव्हां प्री टेस्ट कयो उन लाइ कहिड़ियूं इंटरव्यू लाइ कहिड़ियूं गाइडलाइन कहिड़ियूं आहिनि द रेस्पोंडेंट शुड बी एट ईज़ जेको रेस्पोंडेंट आहे जेको तव्हांखे इंटरव्यू ॾेई रहियो आहे या जेको तव्हांजे लाइ प्री टेस्टिंग वारी क्वेश्चन भर उनखे तव्हां आसानी सां आसानी जो आराम सां रखो ऐं अहिड़ी जॻह ते न रखो जिते का डिस्टर्बेंस हुजे अहिड़ो पीसफुल एनवायरमेंट हुजे जिते हू बि ईज़ी फील करे ऐं तव्हां असां तव्हांखे हू फॉर्म भरे ॾिए ऐं कॾहिं कॾहिं बि तव्हांखे रेस्पोंड काफ़ी तकड़ में हूंदा आहिनि त तव्हां उन वक़्तु भरायो वरी जॾहिं उनखे प्रॉपर टाइम हुजे जॾहिं ईज़ी सां महसूसु करे त तव्हां उनखे उन खां भरायो.
इंटरव्यू शुड बी मोटिवेट उनखे तव्हां प्रॉपरली सां मोटिवेट कयो त भई तव्हांजो जेको व्यू आहे यानी जेको ओपिनियन आहे उहो ॾाढो वैल्यूएबल आहे हिन रिसर्च जे हवाले खां। मिसाल कोविड जा जेके पेशेंट आहिनि, हाणे कोविड ते तव्हां का रिसर्च करे रहिया आहियो बीइंग अ डॉक्टर, त ज़ाहिर आहे जेके कोविड जा पेशेंट आहे उनजो हर हिकु पेशेंट जो जेको आहे उहो तमामु अहम तरीन जेको आहे उहो जेको आहे ओपिनियन आहे उहो ॾाढो वैल्यूएबल आहे। मिसाल के तव्हां कोशिशि कयो आहे त भई कोविड जे करे जंहिंजा कारोबार बंदि थिया आहिनि त उनजो बि जेको ओपिनियन ॾाढो वैल्यूएबल आहे, त तव्हां उनखे जेको आहे महसूसु करायो त यार तव्हांजो जेको जेको रिस्पॉन्स आहे ओपिनियन आहे इहो ॾाढो इंपॉर्टेंट आहे हिन रिसर्च जे लाइ। त पोइ तव्हां ॾिसंदव त तव्हांखे ॾाढो सुठी तरीक़े सां तव्हांखे उहो रिस्पॉन्स मिलंदो। ऐं इंटरव्यू खे कुझु शयुनि खे अवॉइड करणु घुरिजे। जो अॻु में ॻाल्हि की त ईअं न त रिसर्च जेको इंटरव्यूअर आहे जेका तव्हां इंटरव्यू जेका तव्हां इंटरव्यू वठो था हिकु रिस्पोंडेंट आहे, कोई तकड़ि में न हुजे तव्हां उनखे छॾे ॾियोसि त भले तव्हां पंहिंजो कमु काज छॾे करे मोटी अचे ऐं पोइ जेकॾहिं फारिग हुजे उन खां टाइम वठो। अहिड़ी क़िस्म जी शयूं न कयो जेके उनखे अवॉइड जेके उनखे तंग कंदड़ हुजनि। ठीकु आहे, उनखे ईअं न चओ त यार हिन सुवाल में त तव्हां ग़लति आहियो, यानी कंहिं क़िस्म जी तव्हां उनखे मोटिवेट कयो त हू तव्हांखे रिस्पॉन्स ॾिए। उनखे कंहिं क़िस्म का ग़लति ज़ाहिर करण जी कोशिशि न कयो, या तव्हां उन सां को आर्ग्यू न कयो, तव्हां उन खां को इख़्तिलाफ़ तव्हां उन सां न कयो। ऐं टू टीच आर एडवाइस, ऐं उनखे तव्हां आल्सो इंटरव्यू इज़ नॉट अलाउड, उनखे टीच न कयो, यानी उनखे तव्हां सम्झायो न त हिन जवाबु ही कयो, हिन जो ही कयो, इहा बाइसनेस थी वेंदी। इहो तव्हांजो कमु न, इहो आहे रिस्पॉन्स ॾियण जो, त हू पंहिंजे तरीक़े सां तव्हांखे उहो जेको प्री टेस्टिंग वारो जेको आहे इंटरव्यू तव्हांखे ॾिए, या उहो जेको क्वेश्चनियर आहे उहो तव्हांखे भरे ॾिए। अच्छा, ही आख़िर में आहे हिकिड़ी सेल्फ चेक एक्सरसाइज़ आहे। तव्हां हिनखे पढ़ो ऐं तव्हां सोचो पंहिंजे दिमाग़ में त जेके शयूं असां कयूं आहिनि छा उन में इहे आहिनि या न आहिनि, या जेको तव्हां जेको इंस्ट्रूमेंट तव्हां कयो करे आहियो प्री टेस्टिंग में, छा इहे जेके हिन में शयूं लिखियल आहिनि इहे सभु तव्हां पंहिंजे उन प्री टेस्टिंग वारे में कयूं आहिनि या न आहिनि। हिकिड़ी सेल्फ चेक आहे, एक्सरसाइज़ आहे। लेकिन तव्हां उहे सभु कयूं आहिनि त बहितरु आहे, ऐं तव्हांजे रिज़ल्ट इनशाला तमामु सुठा मिली वेंदा। ऐं पोइ जेके तव्हांजो रोज़िस इन रोज़िस आउट, ठीकु आहे, उहो गार्बेज इन गार्बेज आउट कोन थींदो। ऐं आख़िर में ही कुझु रेफरेंसिस आहिनि जेके हिन पूरी वीडियो खे ठाहिण में मां इस्तेमालु कया आहिनि। ही पूरा रेफरेंसिस आहिनि। ऐं आख़िर में तमामु महिरबानी तव्हां हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिठो। ऐं जेको आहे सो इनशाला वरी जल्द हिकु नई वीडियो में तव्हां सां गॾु मिलंदासीं। या इन ख़ासि तौर ते तव्हां सां मिलंदासीं जेको आहे पायलट स्टडी, ही जेको आहे प्री टेस्टिंग जी हुई, ऐं पायलट स्टडी जल्द तव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं तव्हां पंहिंजे मेज़बान डॉक्टर इनवर्ट्स खे इजाज़त ॾियो। इनशाला वरी जल्द मिलंदासीं।